खैरपुर नाथन शाह में आलखानी बरादरी पारा मोहम्मद हयात आलखानी, हुसैन अली, गुलाम हुसैन, खैर बख्श, लियाकत शमन बियन मेहान प्रेस क्लब अॻियां SHO मियां नसीर मोहम्मद ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त अली शेर ऐं अली आलखानी सां सगावती तकरार ते असांजे घर मथां हमलो कयो ऐं औरतुनि तोड़े ॿारनि मथां सख़्त तशद्दुद कयो, जंहिं जे नतीजे में उमर रसीदा औरत ॼामज़ादी ऐं अली गोहर आलखानी पिणु सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे नाज़ुक हालत में लाड़काणे नियो वियो। हुननि चयो त हमला आवर जवाबदारनि खे सोघो करे पुलिस जे हवाले कयो, जंहिं बाद SHO गुल हसन सारियो गरी रिश्वत एवज़ खेनि आज़ाद करे छॾियो। हुननि वधीक चयो त पुलिस पोस्ट मियां नसीर मोहम्मद कल्होड़ो SHO मुखालफ़नि जी धुर बणियल आहे। कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार SHO गुल हसन सारियो हूंदो। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां जवाबदारनि जी गिरफ़्तारी समेत पुलिस पोस्ट मियां नसीर मोहम्मद कल्होड़ो SHO गुल हसन सारियो खे हटाइण जो मुतालबो कयो। बरकत अली चांडियो, सिंध एक्सप्रेस न्यूज़, खैरपुर नाथन शाह।